बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ ग़दौत मिन अहलिका तुबव्विउल मुअमिनीना मक़ाइदा लिल-क़िताल वल्लाहु समीउन अलीम। इज़ हम्मत ताइफ़तानि मिनकुम अन तफ़शला वल्लाहु वलियुहुमा व अलल्लाहि फ़ल्यतवक्कलिल मुअमिनून। वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन वअंतुम अज़िल्लह फ़त्तक़ुल्लाह लअल्लकुम तशकुरून। इज़ तक़ूलु लिलमुअमिनीना लन यकफ़ियकुम अन युमिद्दकुम रब्बुकुम बिसलासति आलाफ़िम मिनल मलाइकति मुनज़लीन बला इन तस्बिरु व तत्तक़ू व यअतूकुम मिन फ़ौरिहिम हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम बिख़म्सति आलाफ़िम मिनल मलाइकति मुसव्विमीन। वमा जअलहु अल्लाहु इल्ला बुश्रा लकुम वलितत्मइन्न क़ुलूबुकुम बिहि वमा अन्नस्रु इल्ला मिन इंदिल्लाहिल अज़ीज़िल हकीम। लियक़तअ तरफ़an मिनल्लज़ीना कफ़रू औ यकबितहुम फ़यन्क़लिबू ख़ाइबीन। लैस लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। वलिल्लाहि मा फ़िस्समावाति व मा फ़िल अर्ज़ यग़फ़िरु लिमन यशाअ व युअज़्ज़िबु मन यशाअ वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। जं वक्त सुबह कई तू पंहिंजे अहल खां जो बिहारे पियो मोमिनन खे मोर्चन ते क़िताल जे लाइ अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। जं वक़्तु इरादो कयो ॿिनि जमातुनि ॿिनि टोलनि तव्हां मां सुस्त थियण जो, अल्लाह वली आहे इन्हनि ॿिन्ही जो, दोस्त आहे इन्हनि ॿिन्ही जो, मददगार आहे इन्हनि ॿिन्ही जो, ऐं अल्लाह ते भलत भरवसो कनि मोमिन। अलबत्ता की मदद कई तव्हांजी अल्लाह ताला बदर में, हालांकि तव्हां थोरड़ा हुयो। पोइ ड्रिजो तव्हां अल्लाह ताला खां मन मन शुक्रगुज़ार बणिजो। तव्हां जंहिं वक़्तु चवे पियो तूं मोमिननि जे लाइ छा नाहे काफ़ी तव्हांखे जो मदद करे रब तव्हांजी 3000 मलाइकनि सां जेके लाथल हूंदा मैदान में नाज़िल कयल। हाओ जेकॾहिं सब्र कंदो तव्हां ऐं तक़वा इख्तियार कंदो तव्हां ऐं अचनि तव्हां वटि, ईंदा तव्हां वटि फ़ौरन, हीअ आहे मदद तव्हांजी तव्हांजे रब जे तरफ़ां 5000 मलाइकनि सां जेके निशान लॻायल। ऐं न बणायो इन खे अल्लाह ताला मगर ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ, ऐं हिन लाइ मुतमइन थियनि दिलियूं तव्हांजूं इन्हीअ सां। ऐं नाहे मदद मगर अल्लाह ज़बरदस्त हिकमत वारे जे तरफ़ों। हिन लाइ त कटे उन टोले खे जिन कुफ़ुर कयो, औ यकबितहुम या पाड़ पटेरनि जी पोइ फिरी थियनि नुक़सान वारा नाकाम। नाहे तुंहिंजे लाइ मामले खां का बि शइ, या तौबा क़बूल करे इन्हनि ते अल्लाह ताला या अज़ाब करे इन्हनि खे, पोइ बेशक इहे ज़ालिम आहिनि। अल्लाह ताला जे लाइ आहे हर उहा शइ जेका आसमाननि में आहे ऐं जेका ज़मीन में आहे। माफ़ करे थो जंहिंजे लाइ चाहे, अज़ाब करे थो जंहिंखे चाहे। अल्लाह बख़्शणहार बाझारो मेहरबान आहे। सूरह आल इमरान 13 रुकू, चौथे सिपारे लन तनाल जो चौथों रुकू, आयत नंबर 120 खां आयत नंबर 129 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो शान नुज़ूल
ग़ज़वा उहुद आहे, जंग उहुद आहे। रमज़ानुल मुबारक 2 हिजरी में बदर जे मक़ाम ते कुरैशी फ़ौज ऐं मुसलमान मुजाहिदीन में जंग थी, जंहिंमें कुफ़ार मक्का जा 70 नामवर शख़्स मारिया विया ऐं एतिरा ई गिरफ़्तार थिया। इन तबाह कुन ऐं ज़िल्लत आमेज़ शिकस्त खां पोइ कुरैशिन में जज़्बो इंतिकाम जो हुयो त असांजा सरदार मारा विया आहिनि, उन्हनि जा माइट, उन्हनि तमामु अरब खे गैरत ॾियारी ऐं इहो मुआइदो कयूं त असां इन जो बदिलो मुसलमाननि खां जेसिताणी न वठंदासीं तेसिताणी सुकून सां न वेहंदासीं। ऐं अहले मक्का खे अपील कयूं त उन्हनि जो तिजारती काफ़िलो जेको मुल्क शाम खां अचे थो ऐं उन जो जेको पैसो आहे, आमदनी आहे, उहा सभई इन्ही मुहिम ते ख़र्च कई वञे ताकि असां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे साथियुनि खां पंहिंजे मक़तूलीन जो बदिलो वठी सघूं। समूरनि इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो। 3 हिजरी में कुरैश सां ॿिया बि काफ़ी क़बाइल मदीनतुल मुनव्वरा ते चढ़ाई करण जे गर्ज़ सां निकिता। उन्हनि सां औरतूं बि गॾु आयूं ताकि मौक़े ते मर्दनि खे गैरत ॾियारिन, मतां उहे भॼनि। जंहिं वक़्तु इहो 3000 जो लश्कर असलिहा वग़ैरह पूरी तरह तैयार थी करे मदीनतुल मुनव्वरा खां 3-4 किलोमीटर जबल उहुद जे क़रीब अची पंहिंजा ख़ीमा खोड़ियईं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि सां मशवरो कयो। सईदनि जी राय मुबारक इहा हुई त मदीने जे अंदरि रही करे दुश्मन जो मुक़ाबिलो करणु आसान आहे ऐं कामयाबी हासिल थी सघंदी। इहो पहिरियों मौक़ो हुयो जंहिंमें रईसुल मुनाफ़िक़नि जो अॻुवाण अब्दुल्ला बिन उबई, जेको बज़ाहिर मुसलमाननि जे जमात में शामिल हुयो ऐं उन बि इन जंग जे मुतलिक़ राय ॾिनी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राय सां मुआफ़िक़त कई, मगर बाज़ पुरजोश मुसलमान जिन्हनि खे बदर जी जंग में शिरकत नसीब न थी हुई, शौक़ शहादत में बेचैन हुया, उन्हनि इहो मशवरो ॾिनो त सही ॿाहिरि निकिरी करे मुक़ाबिलो कजे ताकि दुश्मन ईअं न सम्झे त असां में बुज़दिली ऐं कमज़ोरी आहे। पोइ सहाबा जी कसरत राय इन ॾे थी वई त मदीनतुल मुनव्वरा खां निकिरी करे ॿाहिरि जंग कजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी राय इहा हुई त मदीने में रही करे जंग कजे। इन अरसे में सईं पंहिंजे घर हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे हुजरे में तशरीफ़ फरमा हुया, ज़िरे पाए करे ॿाहिरि निकिता। उन वक़्तु बाज़ साहबा खे इहो ख़्यालु आयो त असां शायदि के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राय जे ख़िलाफ़ु जेको मशवरो ॾिनोसीं ऐं नबी साईं खे मजबूर कयो आहे इहो मुनासिब न हुयो। साईं जन खे ईअं न चऊं हा त साईं ॿाहिरि हली जंग कयूं था। पोइ वरी साहबा अर्ज़ु कयो, साईं जीअं अव्हां जी मनशा हुजे, अव्हां जो जीअं हुकुम हुजे त ईअं तव्हां फ़ैसिलो फ़रमायो। साईं जन फ़रमायो त जॾहिं को अल्लाह जो नबी ज़िरे पाई ईंदो आहे, हथियार खणी ईंदो आहे, पोइ हाणे जंग खां सवाइ उनखे मोटणु मुनासिब न आहे। नबी साईं फ़रमाया हाणे मां ज़िरे पाए आयो आहियां, मां हथियार खणी आयो आहियां, हाणे वापसि न थीबो, हाणे हिते न रहबो, अंदरि मदीनतुल मुनव्वरा में हाणे निकिरी हलबो। पोइ साईं जन मदीनतुल मुनव्वरा खां ॿाहिरि तशरीफ़ खणी विया। तक़रीबन 1000 साईं जन सां गॾु हुया, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा। होॾो हुया 3000, हेॾो हुया 1000। पर मुनाफ़िक़ अब्दुल्ला बिन उबई उन सां 300 माण्हू गॾु हुया। जंग उहुद में 300 मुनाफ़िक़ अब्दुल्ला बिन उबई जी अॻुवाणी में इहे बि निकिता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। पोइ इहे रस्ते में हीअं चई करे वापसि थिया त असां जेको मशवरो ॾिनोसीं, असांजे मशवरे खे ॿुधो ई कोन वियो, उन ते अमल ई न थियो, तंहिंजे करे असांखे ज़रूरत ई न आहे जंग विढ़ण जी, असां पंहिंजो पाण खे छो हलाकत में विझूं।
वो अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक पंहिंजा 300 साथी वठी करे उन जंगे ओहद मां अध मां ई भॼी आयो ऐं आख़िर सही सां 700 सहाबा जी जमात मैदान जंग में पहुती। सही जन बनफ़्से नफ़ीस फ़ौजी क़ाइदनि जे मुताबिक़ सफ़ूं तरतीब ॾियनि पिया, सफ़ आराई फरमाइनि पिया। सही जन सफ़ बंदी ही कई जो ओहद के पंहिंजे पुठी जे पुठियों रखियूं ऐं ॿिया इंतज़ामात हिन तरह फरमायूं जो हज़रत मुसाब बिन उमेर के झंडो ॾिनऊं। जंग में हिकिड़ो झंडो हूंदो आहे, सही जन हज़रत मुसाब बिन उमेर के अता फरमायो ऐं हज़रत ज़ुबैर बिन अवाम के रिसाला जो अफ़सर मुक़ररु कयूं। रिसाला माना हिकिड़ो जथा थींदा आहिनि फ़ौज में, उन जो अफ़सर उनखे मुक़ररु कयूं ज़ुबैर बिन अवाम के। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इन हिस्से फ़ौज जी कमान ॾिनऊं। हज़रत हमज़ा सही खे ज़िरे वग़ैरह कोन हुई, हज़रत हमज़ा सही कमान संभालिन पिया। पुश्त जे तरफ़ों पुठी जे तरफ़ों जाॾों इहो एहतिमाल हुयो त दुश्मन हितों अची सघे थो, उन तरफ़ ते सही जन 50 तीरंदाज़नि जो हिकिड़ो दस्तो मुतयन कयो ऐं उन्हनि खे हुकुम ॾिनऊं त जबल जे पुठी जे पासे ॾों हिफ़ाज़त जो तव्हां कमु कजो। विढ़ण वारनि जे तरफ़ तव्हांजो कोई बि जेको आहे वास्तो न हुजे, फ़तह थिए शिकिस्त थिए, तव्हां हिते बीठा हुजो, तव्हां पंहिंजे मर्कज़ खे न छॾिजो। 50 माण्हुनि खे सही जन इहा हिदायत ॾिनी, पंहिंजे जॻह खां तव्हां न हटिजो। ऐं उन्हनि जो अमीर सही जन मुक़ररु फरमाया अब्दुल्ला बिन ज़ुबैर के, उन्हनि तीरंदाज़नि जो अफ़सर मुक़ररु कयूंसि। कुरैश के बदर में तजुर्बो थी चुको हो, उन्हनि भी तरतीब सफ़ आराई कई, जीअं सही जन सफ़ बंदी कराई, कुरैश भी ईअं कई। वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फ़ौजी क़वाइद जे लिहाज़ सां नज़्म ज़ब्त खे ॾिसी करे दुनिया जो कुफुर भी अॼुकल्ह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिपह सालारी के तस्लीम करे थो। जीअं सही जन ख़ातमुन नबीन हुया, ईअं सही जन सिपह सालार आज़म हुया। सही जन जहिड़ो कोई भी सिपह सालार जंहिंखे अॼुकल्ह जे ॿोली में चइजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो काइनात में न गुज़रियो आहे। पोइ जंग जो आगाज़, जंग जे आगाज़ में इब्तिदान मुसलमाननि खे फ़तह नसीब थिए पई, एतिरे ताईं जो मुक़ाबिल फ़ौज में भॼण शुरू थी विया। पोइ मुसलमान कुझु वरी माले गनीमत जे तरफ़ मुतवजह थिया। हुननि जेके 50 तीरंदाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओह जबल जे पुठे पासे ॾों हिफ़ाज़त जे लाइ विहारिया, उन्हनि जॾहिं ॾिठो त दुश्मन भॼी वियो आहे त उहे पंहिंजी जॻहियुनि खे छॾे करे जबल जे विच ते अचण लॻा। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताक़ीदी हुकुम यादि ॾियारियो, रोकियो, पर चंद माण्हुनि सवाइ कुझु माण्हुनि जे चयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम पूरो थी वियो, हाणे जेको आहे उहो वक़्ती हुकुम हुयो, हाणे असांखे हली विच जेको आहे जबल ते साथियुनि सां गॾिजणो आहे। उन मौक़े ते ख़ालिद बिन वलीद अञा मुसलमान न थियो हो, उन वक़्तु लश्कर कुफ़ार जे रिसाले जी कमान करे रहियो हो। बर वक़्तु फ़ाइदो हासिल कंदे जबल जो चक्कर लॻाए करे पुठे पासे ॾांहुं अची हमिलो कयईं। अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जा थोरा साथी उन हमले के हिम्मत ऐं शुजाअत सां रोकणु घुरियऊं, पर मुदाफ़ात न करे सघिया ऐं इहो जेको मुसलमाननि ते यकायक हमिलो थी वियो त पोइ उन में मुसलमाननि खे थोरी तकलीफ़ थी पई। जेको मुसलमाननि जो फ़तह वारो हिसो हो उहो थोरो तकलीफ़ में शिकस्त में अची वियो। ताम कुझु सहाबा अञा ताईं मैदान में बीठा रहिया। एतिरे में कई इहा अफ़वाह फैलाई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। जंग ओहद में इहा अफ़वाह फैली त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। उन ख़बर सहाबा जा रहिया खोया होश ऐं हवास भी गुम करे छॾिया। बाक़ी कुझु माण्हुनि हिम्मत हारे वेही रहिया। कुझु माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इर्द गिर्द मौजूदु रहिया, जेके 10 या 12 सहाबा हुया। सही जन पाण भी ज़ख़्मी थी पिया ऐं जेको आहे ऐन वक़्त ते सहाबा खे मालूम थी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसलामत तशरीफ़ रखनि था। पोइ सहाबा खे जॾहिं इहा ख़बर पई, वरी सभु सहाबी मोटी अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इर्द गिर्द जमो थी विया। पोइ बज़ाहिर इन मां कुझु सबक़ अल्लाह ताला मुसलमाननि खे जंग ओहद में सेखारिया आहिनि, उहे मुख़्तसर असां हिन
अहादीस में पेश कयूं था जेके अहादीस जी रोशनी में आहिनि। पहिरियों त इन जंग में काफ़रनि सां गॾु औरतूं बि हुयूं जेको मर्दनि खे पसपाई खां रोकनि पियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त औरतूं हिंदा ज़ौज अबी सुफ़ियान जी सरबराही में शेर चवनि पियूं जेके मर्दनि खे जोश ॾियारनि पियूं। कहिड़ा शेर हुया? इन तक़बलून आनिको व नफ़रिशुन नमारिको औ तदब्बरुन अलफ़िराक फ़िराको। इहो मतिलबु जेकॾहिं मुक़ाबले ते तव्हां रहंदव, फ़तह हासिल कंदो त असां तव्हांखे गले लॻाईंदियूंसीं, तव्हांजे लाइ नरम बिस्तरा विछाईंदियूंसीं। जेकॾहिं तव्हां पुठी ॾेई करे भॼी वियो त असां तव्हांखे छॾे ॾींदासीं। इन मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, अल्लाहुम्मा बिका असूल वफ़ीका उक़ातिल हस्बी अल्लाहु व निअमल वकील। ए मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजी ताक़ूत हासिल कयां थो, तुंहिंजे ई नाले सां हमिलो कयां थो, तुंहिंजे ई दीन जे लाइ क़िताल कयां थो। अल्लाह काफ़ी आहे, ओ वाह जो कारसाज़ आहे। साईं जन इन वक़्त में बि ताल्लुक़ मां अल्लाह जे तरफ़ मुतवजो हुया। ॿी ॻाल्हि क़ाबिल गौर इहा आहे त इन ग़ज़वे में बाज़ सहाबा बहादुरी ऐं शुजात ऐं जान निसारी ऐं फ़िदाइयत जी तारीख़ रक़म कई आहे जो हज़रत अबू दुजाना पंहिंजे जिस्म खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ढाल बणाए छॾियो। जाॾों तीर अचे पियो, साईं जन जे हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजो जिस्म ॾिए पियो, पोइ उहो तीर साईं जन खे बचाइण जे लाइ पंहिंजो जिस्म पेश करे पियो। हज़रत अबू दुजाना अहिड़ी तरह हर अचण वारो तीर उन जे सीने ते लॻे पियो। हज़रत अबू तलहा बि पंहिंजे जिस्म खे चकनाचूर करे छॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिफ़ाज़त जे लाइ। हज़रत अनस बिन मालिक जो चाचो हज़रत अनस बिन नज़र उन बि पंहिंजे जिस्म खे ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिफ़ाज़त जे लाइ पेश कयो। पोइ बहरहाल जॾहिं कुझु ॾींहंनि खां पोइ जंग उहद जो वाक़ियो इहो ईअं आयो, पोइ साहबा जॾहिं मुंतशिर थी विया उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिर्फ़ु 11 सहाबी बाक़ी हुया इन जंग उहद में। बाक़ी सहाबी सॻोरा हेॾे होॾे मुंतशिर थी विया हुआ। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौक़े ते फ़रमायो त केरु आहे जेको इन काफ़रनि जो मुक़ाबिलो करे, छो त काफ़रनि जो हिकिड़ो वॾो लश्कर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमले जे लाइ अचे पियो। हज़रत तलहा अर्ज़ु कयोसीं मां हाज़िर आहियां। हिकिड़े ॿिए अंसारी साहबी बि अर्ज़ु कयोसीं मां बि हाज़िर आहियां। साईं जन अंसारी साहबी खे हुकुम ॾिनो, उहो शहीद थी वियो। वरी ॿियो जथो काफ़रनि जो अचे पियो, साईं जन वरी फ़रमायो इन्हनि जो केरु मुक़ाबिलो कंदो? हज़रत अबू तलहा साईं वरी अर्ज़ु कयोसीं मां हाज़िर आहियां। इन मौक़े ते बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए अंसारी साहबी खे मोकिलियो। हज़रत तलहा जी तमन्ना पूरी न थी। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 दफ़ा ईअं फ़रमायो ऐं हर दफ़े हज़रत तलहा खे इजाज़त न मिली। ॿियनि सहाबा खे नबी साईं इजाज़त ॾिनी ऐं उहे शहीद थींदा विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिफ़ाज़त में इहे शहीद थींदा विया। बहरहाल इहो जंग उहद जो इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला एतिरो वाक़ियो बयानु फ़रमायो। उन खां पोइ जेके आयतूं आहिनि उन्हनि में इख़्तिसार सां हीअ ॻाल्हि बयानु थियल आहे त अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाए इज़ ग़दौत मिन अहलिक, जंहिं वक़्तु तूं पंहिंजे अहल मां निकिते, पंहिंजे घरों निकिते, मुसलमाननि खे मोर्चनि ते विहारे पियो। उहो अहल कहिड़ो हुयो? नबी साईं जो अहल हुयो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा, नबी साईं जो अहल हुयो। साईं जन उन्ही जे घर मां तशरीफ़ फ़रमा थिया हुआ ऐं निकिरी आया। ऐं इन में इहा ॻाल्हि मालूम थी त जॾहिं अल्लाह जो हुकुम हुजे त माण्हू पंहिंजो पूरी प्यारियूं शयूं बि अल्लाह जे हुकुम जे आॾो छॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहल खे सुबुह जे वक़्त में छॾे करे अल्लाह जे हुकुम ते निकिरी पिया। तो बवियुल मुमिनीन मक़ाइद लिल क़िताल वल्लाहु समीउन अलीम, तूं मोमिननि खे मोर्चनि ते बिहारे पियो। इन मौक़े ते इद हमत ताइफ़तानि मिनकुम अन तफ़शला, जॾहिं मुनाफ़िक 300 सहाबा जी जमात मां निकिरी विया त पोइ 2 जमातूं या 2 कबीला, कबीला औस जा बनी हारिसा ऐं कबीला ख़ज़रत जा बनी सलमा, इहे मुसलमान हुया, सहाबा हुया। इन्हनि जे दिलि में थोरी सुस्ती पैदा थी पई त असां बि जेकर मोटी वञूं। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त मां इन्हनि जे दिलनि खे मज़बूत कयो, छो त मां इन्हनि जो मददगार आहियां। पोइ उहे रही पिया उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमात सां गॾिजी करे, सहाबा जी जमात सां गॾु उते जेको आहे जिहाद कयो। वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रि व अंतुम अदिल्ला, अल्लाह ताला फ़रमायो त बदर में मां तव्हांजी मदद कई, हालांकि तव्हां थोरा हुयो, 313 हुयो।
त इहा जंग बदर 17 रमज़ानुल मुबारक 2 हिजरी में 11 मार्च 624 में पेश आई। त इते अल्लाह ताला फरमायो त तव्हां थोरा हुयो, पोइ मां तव्हांजी मदद कई। पोइ अल्लाह ताला ते माण्हू भरोसो रखे, ज़ाहिरी असबाब ते जेको आहे नज़र न हुजे, अल्लाह ताला जे तरफ़ नज़र हुजे। बज़ाहिर तौर ते थोरा हुया। उन खां पोइ आख़िरी आयतुनि में अल्लाह ताला वाइदो फरमायो मोमिननि सां अल्लाह ताला वाइदो फरमायो त मां मलाइकनि खे नाज़िल कयां थो। हाणे हिते हिकिड़ी सूरत में हिकिड़ी आयत आहे त अल्लाह ताला 1000 मलाइक मोकिलिया। इते जेके आहिनि इन में हिकिड़ी हिसे में 3000, ॿिए हिसे में वरी 5000। ऐं इन्हनि मलाइकनि जे नाज़िल करण जो फ़ाइदो त उनजो इहो आहे, जॾहिं जंग बदर थी त उते अल्लाह ताला 1000 मलाइक नाज़िल फरमाया। इते वरी जेको आहे अल्लाह ताला वाइदो फरमायो त 3000 पहिरियों, बाद में अल्लाह ताला फरमायो त 5000। 5000 जो इहो हो त हिकिड़ो काफ़र हुयो, उन्हनि काफ़रनि सां इहो वाइदो कयो त मां लश्कर वठी करे तव्हांजी अची मदद कयां थो। पोइ अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं उहो लश्कर उन्हनि जी मदद जे लाइ अचे हा त पोइ अल्लाह ताला 5000 मलाइक नाज़िल करे हा। बाक़ी न त जॾहिं उहो लश्कर आयो ई कोन, पोइ अल्लाह ताला 3000 मलाइक नाज़िल फरमाया। मलाइकनि जे लाहिण जो मक़सदु छा हुयो? अल्लाह ताला फरमायो मलाइकनि जे लाहिण जो मक़सदु इहो हो त तव्हांजूं दिलियूं मुतमइन थियनि ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी मिले। ऐं बाक़ी जिहाद करणो, लड़णो तव्हांखे हो। बज़ाहिर तौर ते तव्हांजी तक़वियत जे लाइ, तव्हांजी जमात खे वधाइण जे लाइ, तव्हांजे मदद जे लाइ अल्लाह ताला इन्हनि मलाइकनि खे नाज़िल फरमायो। बाक़ी जिहाद तव्हांखे करणो हो। पोइ अल्लाह ताला ईअं मदद फरमाई, मुस्लमाननि में मज़बूती आई ऐं मुस्लमाननि जी अल्लाह ताला हमेशह मदद कई आहे। पर अल्लाह ताला फरमायो त तक़वा ऐं सबुर हुजे हमेशह। मैदान जिहाद में हुजो, मैदान जंग में हुजो, जिथे बि हुजो, जॾहिं बि तव्हां तक़वा ऐं सबुर जे दामन खे वरितो आहे तव्हांखे कामयाबी मिली आहे। मुस्लमाननि जे कामयाबी जो राज़ आहे तक़वा, ख़ौफ़ ख़ुदा ऐं सबुर। अल्लाह ताला असां समूरनि मुस्लमाननि खे तक़वा बि पैदा फ़रमाए ऐं सबुर वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। एसिताणी रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वरी अॻियो रुकू तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।